हाणे असीं पंहिंजे प्रोग्राम जे सदारती मेहमान नहायत ही प्यारे असांजे क़िबला डॉक्टर अल्ताफ़ महबूब जक्यो साहब जेके पाण डॉक्टर नवी बख्श बलोच इंस्टीट्यूट ऑफ हेरिटेज रिसर्च जामशोरे जा डायरेक्टर आहिनि ऐं साईं जन जूं मोहबतूं आहिनि जो असांजी नंढड़ी काल ते उन्हनि या हामी भरी था ज़रूरु अॼु प्रोग्राम में ईंदुसि छो जो हिकु ॾींहुं पहिरीं यानी कल्ह साईं जन जे पंहिंजे इंस्टीट्यूट में सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां तक़रीब रखिया वई उहा ख़तमु करे उन खां पोइ फौरन बाद हिते आया आहिनि त इहा साईं जन जी फराख़ दिली आहे। साईं जन जे आजिया में मां ख़ुशख़ैर मोहन साईं जन जो हिकिड़ो ई शहर अर्ज़ु कंदुसि त क्या इंसाफ़ खां तेरे आवण दा ॾाढा लाइक़ कितई लिए पावण दा क्या इंसाफ़ खां तेरे आवण दा ॾाढा लाइक़ कितई लिए पावण दा क्या फुराक खां तेरे जावण दा करी कुर्ब सिधा वलावण दा। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में डॉक्टर अल्ताफ़ महबूब जक्यो साहब। मोहम्मद शाह कर पनाह करी बिस्मिल्लाह लगु अलाह मोहम्मद शाह कर पनाह करी तू आया डड गमन गड सुणा सड सुणे तू भला जाम हिन गुलाम सदो सवाल सुणे ये मदाम बिस्मिल्लाह जो शुरू करनी हुई तो सरफराज कलोड़ो जो असांजो वक़्त जो हाकिम रहियो उन जी मदाह जो हिकिड़ो पहिरियों बंदि तव्हांजे अॻियां पेश कयो। सभिनी दोस्तनि खे जेके मथे वेठा आहिनि या साम्हूं वेठा आहिनि सभिनी खे सलाम हिकु मौजूद। यकीनन मां थकल बि आहियां इन हवाले सां त यको मूं ड्राइव पाण कई आहे ऐं सिधो हिते ई पहुतो आहियां। सो ये ॻाल्हियूं जेकॾहिं मां को कंदुसि त मुबादा उन्हनि में को तसलसुल न बि हुजे पर इहो आहे जो तव्हांजे साम्हूं मां हाज़िर थियो आहियां। हाजी साईं महिरबानियूं जो उन मूंखे घुरायो बल्कि हुकुम कयो त तव्हांखे अचिणो आहे ऐं मां जहिड़े बि हाल में आहियां पहुतो आहियां। ॾाढी ख़ुशी थिए थी छो त असांजो बुनियाद बि हीअ मिटी आहे। हिन मिटीअ सां असांजी उनसियत आहे। हिन मिटीअ मां असां पैदा थिया आहियूं ऐं हिन मिटीअ जे लाइ मरणो आहे। हिन मिटीअ में मरणो आहे त ही जेके असां ॾींहं मल्हायूं था पिया सकाफ़त जे हवाले सां त इहो असांजो हिकिड़ो एकता ऐं वहदानत ऐं भाईचारो पैदा करण जो हिकिड़ो ज़रियो थी थो वञे। सकाफ़त जो जेको दाइरो यकीनन वॾो आहे। पहिरियों त उन में अचे ॿोली। हिते असां जेको गॾु थियूं था पिया इन जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी सकाफ़त खे उजागर बि कयूं बचायूं बि। त सकाफ़त में पहिरें त ॿोली थी अचे पई। मां बुनियादी तौर ते ॿोलीअ जो उस्ताद रहियो आहियां। लिसानियात उहो ॾाढो ख़ुश्क सब्जेक्ट आहे। पोइ कॾहिं कॾहिं इंजॉय बि कंदा आहियूं ॿियनि दायरनि में सब्जेक्टनि में। त ॿोली सिंध जे माण्हुनि खे सलाम थो पेश कजे उन्हनि सियासतदाननि खे सलाम थो पेश कजे उन्हनि अदीबनि खे सलाम थो पेश कजे जिन सिंध में सिंधी ॿोलीअ खे बचायो। उहो कीअं त हीउ जॾहिं मुल्क ठहियो त पहिरें त असांजे सिंधी ॿोलीअ ते वार शुरू कया विया। कराचीअ मां सिंधी ख़तमु कई वई। रिसाला सिंधी बंदि कया विया। अख़बारूं सिंधी बंदि कयूं वयूं। ज़रिए तालीम असांजी बंदि कई वई सिंधीअ में। पर सिंध जे माण्हुनि सिंध जे उन्हनि सियासतदाननि ऐं उन्हनि अदीबनि खे सलाम आहे जो सिंध में सिंधी ॿोली तव्हांजी ज़रिए तालीम आहे। यानी प्राइमरी खां वठी वेंदे यूनिवर्सिटीअ ताईं तव्हांजी जो मीडियम आहे सिंधी उहो खणी सघो था इस्तेमालु करे सघो था। पंजाब में पंजाबी ॿोली कान्हे का। सरहद में हाणे उहे
थोरो जागनि था पिया ऐं पंहिंजी ॿोलीअ खे ऐं पंहिंजी स्क्रिप्ट खे रस्मुल ख़त खे डेवलप करण जी कोशिश में आहिनि। बलोचिस्तान में बलोची कान्हे का, कोन थी पढ़ाई वञे, पर सिंध में सिंधी ॿोली पढ़ाई वञे थी पई। इहो उन्हनि माण्हुनि जो, उन्हनि सियासतदारनि जो असां सिंधी माण्हुनि ते एहसान आहे। असांखे बि इहे फिक्र इहे रस्ता वठणु खपनि त जीअं असां पंहिंजी सकाफ़त खे बचाए सघूं। जीअं ॿोली बची आहे ईअं ई ॿिया बि असांजा कल्चर आहिनि। मिसाल तौर ते मज़हब, सकाफ़त जे दायरे में मज़हब बि अचे थो पियो। हाणे जॾहिं तव्हां पंहिंजा पुराणा तारीख़ी जेकॾहिं विरसा ॾिसो था पिया, मुंहनि जो दड़ो आहे या आमरी जो दड़ो आहे या ॿिया दड़ा आहिनि, त तव्हांखे को बि इबादत गाह न मिलंदो। इबादत गाह मां मुराद इहा आहे त इबादत गाह जॾहिं क़ाइमु थियनि था पिया त माण्हू विराइजे थो। हींअर बि असां सिंधी क़ौम ख़ासि करे मज़हब जे हवाले सां वीचारा आहियूं। को शिया आहे, को सुनी आहे, को बरेलवी आहे, को कुझु आहे, को कुझु आहे। माना इहो सच हक़ीक़त आहे त इहो असां सिंधी क़ौम जे लाइ ज़हर आहे। असां हिननि में विरहाया पिया आहियूं। ठीकु आहे, मज़हब कहिड़ो बि हुजे, पर असांखे मुहबत ऐं भाईचारे सां हलणो आहे, रहणो आहे। त असांजो जेको कल्चर आहे उहो इहो बि असांखे सेखारे थो, यानी असांजी तहज़ीब, असांजी सकाफ़त, असांजी तारीख़ जेका ॿुधाए थी पई त असां माण्हू कंहिं इबादत गाहनि में फाथल न आहियूं। जेको माण्हू जेको बि मज़हब रखे थो पियो, जेको बि तरीक़ो रखे थो पियो, उहो सभु जो सभु असांजो आहे। मिसाल तौर ते सिंध जा जेके बि मज़हब आहिनि, चाहे इस्लाम खां ॿाहिरि या इस्लाम जे अंदरि आहिनि, उहे असांजा आहिनि। उहे असांखे अपनाइणा पवंदा, उन्हनि खे मान ॾियणो पवंदो, उन्हनि खे इज़त ॾियणी पवंदी। ऐं असां सिंधी माण्हू ॾींदा आहियूं, इहा हक़ीक़त अथव। तॾहिं असां माण्हुनि खे, सिंधी माण्हुनि खे जेके ॿाहिरियूं तहज़ीबूं आयूं आहिनि, घणे क़दुरु जहिड़ो कर काफ़र बि सम्झंदा आहिनि त ही काफ़र बि आहिनि, ही ला मज़हब बि आहिनि, हिननि जो को दीन बि कोन्हे को। पर ईअं कोन्हे को, दीन मज़हब इहे सभु असांजे सभु बहितर मुआशिरे खे क़ाइमु करण जे लाइ आया आहिनि। त चवण जो मक़सदु असां सिंधी माण्हुनि जी सकाफ़त में इहो बि आहे त असां कंहिं बि हिकिड़े मज़हब में फासी करे ऐं माण्हुनि खे न तोड़ियूं। माण्हुनि खे किरदार में ॾिसूं त माण्हू जो किरदारु कीअं आहे, माण्हू जो उथण वेहण कीअं आहे। ऐं साॻिए वक़्तु असांजो लिबास अचे थो पियो, जंहिंमें असां टोपी ऐं अजर खे में ॾियूं था पिया। पर हाणे इहा बि असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जो बि ख़्यालु रखणु खपे त टोपी असल में त पटको आहे, पर पोइ रिप्लेस थियो आहे, पोइ टोपीअ जी जॻह वरिती आहे। ठीकु आहे, पर हाणे टोपी बि मर्द पाईंदा, मर्दनि जो आहे। हाणे असां जेकॾहिं पंहिंजनि औरतुनि खे टोपी पाराए वेही नचायूं या उन्हनि खे पंहिंजो एक्सपोज़ कयूं, इहो मुनासिब न आहे। पर असांखे इहो ठीकु नथो लॻे, न हुजणु घुरिजे, छो त इहो असांजे कल्चर में कोन्हे। असां मायुनि खे टोपियूं पारायूं, टोपी त मर्द ई पहिरींदा आहिनि। त इहे कल्चर आहिनि। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ॾिसंदे सो बहरहाल जेकॾहिं मूसीक़ी ॾिसूं था पिया त मूसीक़ी बि सिंध जी कमाल रही आहे। हक़ीक़त इहा आहे त सिंध में तमामु वॾनि घराणनि जा ख़ानदान हिते अची रहिया ऐं उन्हनि हिते मूसीक़ीअ खे आम बि कयो, सिखिया ॾिनऊं। मिसाल उस्ताद मंज़ूर अली ख़ान गवालियर ख़ानदान जो तमामु वॾो नालो आहे, या ॿिया जेके ख़ानदान बि आहिनि, श्याम चौरासी थियो या कसूरी ख़ानदान जा जेके बि आहिनि। पर सिंधी माण्हू जीअं काफ़ी ॻाईंदो ईअं कंहिंखे साह कोन्हे को। सची ॻाल्हि इहा अथव। पोइ उहो भली बाजे ते क्लासिकल अंदाज़ में ॻाए या चपड़ी ऐं यकतार ते ॻाए, पर जीअं उन जो अंदाज़ आहे ॻाइण जो, जीअं उन जी जेका बीहक थींदी, इहो कंहिं बि जेके असांजा वॾा उस्ताद घराणा जा ख़ानदान आहिनि ईअं न पिया सघंदा। सची ॻाल्हि इहा आहे। ऐं असांजी सिंधी काफ़ीअ खे क्लासिकल पढ़ाइण में अलानो ख़ान नूनारी तमामु वॾो नालो आहे। पर
पर शायद ये जेके घराणनि जूं जेके फनकारियूं आहिनि उन्हनि जे फनकारनि अहिड़नि माण्हुनि खे पोइ धिकियो। हींअर बि तव्हां जेकर उन्हनि जे जोड़ जा ॾिसो, मिसाल तौर ते मां नालो नथो खणां छो त काफ़ी माण्हू आहिनि उहे दिलि में कंदा। अलानो ख़ान तमामु वॾो हिकिड़ो असांजो सिंधी मूसीक़ीअ जो नालो हुयो। बुनियादी तौर ते उहो बि चपड़ी यकतार जो जेको पंहिंजे पीउ सां गॾु मीर अली नवाज़ ख़ान जे महफ़िल में ॻाईंदो हुयो ऐं इनाम इकराम मिलंदा हुअसि। बड़े गुलाम अली ख़ान ख़ुदि हिननि खे इनाम इकराम ॾींदो हुयो। त चवण जो मक़सदु त सिंधी माण्हू जीअं काफ़ी ॻाईंदो ईअं कंहिंखे साह कोन्हे को। त इहे असांजा कल्चर आहिनि ऐं असांजो कल्चर प्योर मोहबत ते मबनी आहे। यानी ईअं न आहे त बाबा हीउ फलाणो आहे, हीउ टीरो आहे, हीउ मटीरो आहे, पर असांखे मोहबत क़ाइमु करणी आहे। अॻिते बि असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जो ई ख़्यालु रखिणो आहे। त सवेर बि असां साईं खां जेको पुछनि पिया तालीम जे हवाले सां, त तालीम साईं बि इहा ई ॻाल्हि पियो करे त ख़लील साहिबु असांजो विसी मोहतरम साईं, त तालीम सां गॾु अदब आदाब लाज़मी। तालीम त असां हासिलु कयूं था पिया, पर तालीम सां गॾु अदब आदाब निहायत ज़रूरी आहिनि। मूं बि उन वक़्तु इहा ई ॾिनी त असां वटि इहे तालीम जा ॿ ज़रिया आहिनि। हिकिड़ो त स्कूल कॉलेज थिया यूनिवर्सिटियुनि ताईं, ॿियो हीउ जेको आम माण्हू आहे, आम कचहरी जा माण्हू जेके आहिनि, इन्हनि वटां जेको सिखिजे थो न, इन्हनि वटि जेका मणिया आहे, इन्हनि वटि जेका ॾाप आहे, इहो बि असांजो विरसो आहे। इन्हनि खे मान ॾिजे, इन्हनि खे इज़त ॾिजे। अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त जेके सुघड़ दोस्त पंहिंजो हिते जिन मुज़ाहिरो कयो, मां ॿ नाला ख़ासि खणंदुसि, ॾाढा बहितरीनु। ॿिया सुघड़ बि यकीननि बहितरीनु हुया, पर जेके मिसाल तौर ते अलाह बचायो ख़ासि केली जेको हुनर ॿुधायो, ऐं सींगार जेको पेश कयो बिना नुक़्ते वारो। मूं सची ॻाल्हि इहा आहे त मूं कॾहिं बिना नुक़्ते वारो सींगार पढ़ियो न आहे, न को ॿुधो आहे। इहो जस आहे हुनखे, मां सलाम थो पेश कयां त हुन जेको सींगार पेश कयो आहे बिना नुक़्ते वारो, इहो कमाल आहे। त ईअं न आहे त हीअ जेके सुघड़ चइबो ई आहे जेके बुनियादी तौर ते ठुप अनपढ़ियल हुजनि। लाज़मी न आहे पढ़ियल हुजनि या पढ़ियल हुजनि बि, पर हू उन माहौल मां, उन पंहिंजे कल्चर मां, पंहिंजे कचहरनि मां इहे सिखी था अचनि, इहे घाड़ेटा सिखी था अचनि। छो त रुगो मवाद थो करे कोन, घाड़ेटो बि, घाड़ेटे में बि को फ़र्क़ु न आहे। ऐं ॿियो असांजो इमाम ॾिनो महिराणी, त इन बि जेके ॾस ॿुधाया या ॾोर ॿुधाया ऐं हुन जा क़िस्म ॿुधायई, त यकीननि असांखे ख़बर पए थी त इहे माण्हू इन्हनि घाड़ेटनि खां, इहे जेके हुनजा कारब थियनि था, उन्हनि खां बि वाक़ुफ़ आहिनि। ऐं वाक़ुफ़ मां बाप आहियां, छो त हाणे बुनियादी तौर इहे शयूं पढ़ियल आहिनि। त मूंखे हिकिड़ो हुनर दुराओ यादि थो अचे। दुराओ वेठो आहे इमाम जेको जंहिं पेश कयो हुयो, वियो हलियो, माना पंहिंजी ॿुधाए पोइ निकितो हलियो वियो, ॿिए जी न आहे ॿुधणी। झल महार ॾे मॾेरनि, ज़ाहिरी ससीपुरो जो आहे। झल महार ॾे मॾेरनि, कतार जी कमाल चए कुण कन पई कन, जाड़ कई जतन वत रोहन में रड़ंदी। माना तोसां जतन जुठ कई, हाणे वत इहो जबलनि में रोहन में रुलंदी हो। त ज़ाहिरी इहो हिकिड़ो इहो सिधो ससी आहे। पर जेकॾहिं वरी ॿी एंगल सां हुनखे ॾिसबो त पोइ वरी लीलाचन सर झल महार, माना शाइर थो चए लीला खे, इहो जेको तो कोरो खां हार वरितो आहे न, इहो इन भागी वापसि छो थी करी। झल हार माना न, इहो हार झल न, ॾे ॾे रन, ॾे रन, इन रन खे ॾेई छॾनी। कतार जी कमाल चए कुण कन पई कनि, माना उन्हनि जेके ताल कया ॿिन्ही मार थियनि, ये कुण कन पई। जाड़ कई होॾे जतन, हाणे आहे जाड़ कई जातन, वत रूहनि में रड़ंदी, हाणे अंदर में वत रड़ंदी। इहो दुराओ आहे, माना इहो ॾिसो केॾी ॾाह पई हिन में। हिकिड़ो त घाड़ेटो आहे हुनजो, ऐं ॿियो हू जेका हुन में ॾाह पर रखनि था पिया,
हा ज़ाहिरी अणपढ़ियल त इन्हनि सुगड़नि खे यकीननि मां सलाम थो पेश कयां ऐं हीअ जेके हिननि हिते ॿिनि दोस्तनि जेको पेश कयो माना हिकिड़ो निराले अंदाज़ सां मूंखे सच त ॾाढी ॻाल्हि वणी पर हिकिड़ी ॻाल्हि हुई इमामनि जेका ॻाल्हि कई त हिकिड़ी पिरोलीअ खे गुजारत चई वियो नंढड़ी गुजारत प्योरली हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका दुनिया जे कंहिं बि ॿोलीअ में ईअं कोन्हे का जीअं असां वटि आहे ऐं उन में लफ़्ज़नि जा ज़ख़ीरो हूंदो आहे ज़ख़ीरो खोलबो आहे मिसाल ज़ात जा कंदसि कपिड़ा पोख जा कंदसि कान त हाणे इहो ॾिसो जेको भंजंदड़ हूंदो आहे त उहो वेंदो आहे ज़ातियूं खणंदो ईअं सवनि जे तइदाद में ज़ातियूं यादि हूंदियूं माण्हुनि खे वरी जे पोख जा त पोख जा में बि इहो ॾिसणो अथसि उहो ॾिसंदो छो त ॿोलीअ जो माण्हू आहे ॿोलीअ जो माहिर जेको माण्हू ॿोली ॻाल्हाए थो यकीननि उहो हर माण्हू ॿोलीअ जो माहिर आहे जेको ॻाल्हाए थो त उहो सम्झे थो त पोख जा हाणे पोख जा माना हिकिड़ो पोख जी मुनस पाउ थी वेंदो पोख जो मुज़कर पाउ थी वेंदो पोख जा जमौसीगो थी वेंदो त हू ॿोलीअ जो माण्हू सम्झे थो त कहिड़ो लफ़्ज़ हिते अटका में ईंदो इहो गुजारत जो नमूनो दुनिया जे कंहिं बि ॿोलीअ में कोन्हे का सवाइ सिंधी ॿोलीअ जे ऐं इन में हिकिड़ी वॾी वोकेबुलरी खपंदी आहे लफ़्ज़नि जो भंडार खपंदो आहे कमाल आहे माण्हुनि जो जेको यादि कई वेठा आहिनि ज़हननि ते पंहिंजनि ते मां सिधी करे छॾियां त हीअ उमिरि मां अच्छा गुजारत बि थींदी सुर मां दास्तान मां उन खां ॿाहिरि न थींदी आहे ज़ात जा कंदसि कपिड़ा यानी मारवी थी चवे उमिरि खे त ज़ात जा कंदसि कपिड़ा माना मंगणे जा कंदसि कपिड़ा जंहिंसां मुंहिंजो मंगणो थियल आहे उन जा ई कपिड़ा कंदसि पोख जा कंदसि कान पोख जा बेजारो माना ॿिए जा न कंदसि हाणे इहा जेका टेक्निक आहे गुजारत जी इहा दुनिया जी कंहिं ॿोली में कान्हे का पर ॿियनि ॿोलियुनि में पिरोलियूं आहिनि ऐं पिरोलियूं बि असां वटि सिंधी ॿोली में उनजा 8 क़िस्म आहिनि बल्कि जा 9 बि थी सघनि था पर 8 क़िस्म इहा ॾिठ पिरोली बि उनजो क़िस्म आहे से इजाज़त हुजे त हिकिड़ी ॾिठ पिरोली ॿुधाए छॾियां ॾिठ पिरोली इजाज़त हुजे मां मरी आहियां तुंहिंजे लाइ मां मरी आहियां तुंहिंजे लाइ तूं न मरजा मुंहिंजे लाइ जे तूं मरे थी मुंहिंजे लाइ त यार वेठो थी तुंहिंजे लाइ हमरा कुंडीअ ई वेठो हुजे मच्छी मारण जे लाइ हाणे मच्छी उन कुंडीअ में सांपो हाणे सांपो थो चए मच्छीअ खे त मां मरी आहियां तुंहिंजे लाइ माना तोखे मारण जे लाइ मूंखे मारियो अथनि मां मरी आहियां तुंहिंजे लाइ तूं न मरजा मुंहिंजे लाइ जे तूं मरे थी मुंहिंजे लाइ त यार वेठो थी तुंहिंजे लाइ इहा कंहिं वाक्य ते मबनी हूंदी आहे ॾिसो माण्हू अणपढ़ियल जंहिंखे असां अणपढ़ियल चऊं उमी क़िस्म जा माण्हू पर कमाल उन्हनि माण्हुनि जो को वाक्य ॾिसी को अहिड़ो ख़्यालु ठाहे विझनि त सलाम इन्हनि माण्हुनि खे बहरहाल उनखां अलावा जेको असां मुशाइरो जेको दोस्तनि पेश कयो तमामु सुठा शाइर हुआ दोस्त असांजा पर मूंखे हिकिड़ी थोरी शइ हिकिड़ी खोट महसूसु थी हुआ हिन हवाले सां त हुनमें तनक़ीदी क्लास हुजणु घुरिजे किथे किथे ॿोलीअ जो मसइलो आहे मिसाल ज़ेर ज़बर पेश जो इस्तेमालु करिणो आहे किथे हमज़ो ज़बर मिसाल चइबो आहे सिंधी ॿोली में ईअं न चइबो सिंधी ॿोलीअ में इहो हमज़ो ज़बर असां इस्तेमालु कंदा आहियूं ख़ासि करे विचोले वारा ऐं उतर वारा त जेकॾहिं न उन्हनि पंहिंजो क्लासनि में जेकॾहिं को उस्ताद हूंदो को माहिर हूंदो त घटि में घटि उन्हनि जी रहनुमाई कंदो त काफ़ी अहिड़ियूं शयूं हुयूं जंहिंमें सम्झो त ॿोलीअ जो मसइलो बि थिए थो घारेटनि जा मसइला थियनि था त जेकॾहिं सीनियर उस्ताद जेकॾहिं उते वेही ऐं उहो तनक़ीद कनि उन्हनि खे सम्झाइनि त ॾाढो बहितरीनु नमूने सां इहा शइ अॻिते वधी सघे थी पर मां निहायत शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो ऐं शायदि मां टाइम घणो बि वठी वियुसि हुनजे लाइ माफ़ी जो तलबगार बि आहियां लख लाख वॾी महिरबानी